दिल थी चए उन शहीद जी उन जवान जे मुसीबत जा जुमला पढ़ा जंहिं जवान खां सवाइ हुसैन जी सरहदी न हुई। दिल थी चए मौला अली अकबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी मुसीबत जा जुमला पढ़ा जेको हम शक्ल पैगंबर जेको मां पहिरियों पहिरियों लफ़्ज़ चयो ॼाणे वाणे हुसैन ज़िंदगी में फ़क़त थोरो ई हुसैन मौला जी शहादत खां पोइ बि हुसैन जी अकबर खां सवाइ सरहदी न हुई। तॾहिं शहीदनि जा सिर नेज़नि ते बुलंद करे करबला खां शाम जे तरफ़ ॾिखियूं पिया ॾियनि न जंहिं पासे ॾे हुसैन जो जंहिं पासे ॾे अली अकबर जो सिर खणंदा न नेज़े ते हुसैन जे सिर जो रुख़ उन पासे ॾे फिरी वञे। एॾो प्यार हो हुसैन जो अकबर सां जो सिर झड़ खां जुदा थियो पर हुसैन अकबर सां प्यार न छॾियो। जंहिं पासे ॾे अकबर जो सिर कंदा हुन पासे ॾे हुसैन जे सिर जो रुख़ फिरी वञे। हिक अहिड़ी मक़ामी मंज़िल आई जो नेज़े ते हुसैन अचे हिननि जॾहिं इहो मंज़र चुनो ॾिठो त जहिड़े पासे ॾे अकबर जो सिर थो वञे हुन पासे ॾे हुसैन जो सिर फिरी थो वञे। इहे नेज़े जे नोक तां अकबर जो सिर लाइ हिकु संदूक में बंदि कयो। हिकु अहिड़ो मक़ामी मंज़िल आई जो हुसैन जो सिर में नेज़े ते गायब थी नेज़े ते ॾिसण में न आयो। इएं ॻोल्हींदा शिमिर वटि चवनि था त हुसैन जो सिर नेज़े ते न आहे। अकबर जो सिर तो संदूक में बंद कयोसीं हुसैन जो सिर गायब थी वियो आहे। शिमिर चए थो तव्हांखे ॻोल्हण जो ॾाउ ई न ईंदो उन जाइ ते आओ जिते सैयद सज्जाद बीठा। ताज़ियानो खणी सैयद सज्जाद जे पुष्ट ते ताज़ियाना हण शुरू कई। सैयद सज्जाद फरमाइनि था पुछिया कमु कहिड़ो अथई ताज़ियाना पहिरियों छो थो वणे। शिमिर चए थो हुसैन जो सिर नेज़े ते न ॿुधाए सज्जाद हुसैन जो सिर किथे आहे। ये मौला जन रोई फरमाइंदा जंहिं संदूक में मुझे भाउ अकबर जो सिर बंदा उन संदूक जो तालो खोले ॾिसो तालो जो खोलियो अजीब मंज़र हो। हुसैन मौला अली अकबर जे सिर जे मथां कॾहिं सॼो लक पियो चुमे कॾहिं खॿो रुख़सार पियो चुमे कॾहिं पेशानी ते बोसा ॾेई रोई रोई चए पियो या बुनैया ग़यबू कनी बचड़ा तोखे मूंखां केतिरो जुदा कंदा बचड़ा अकबर तोखां सवाइ मुंहिंजी समय जो न थी जेको शहादत खां पोइ जंहिं हुसैन जी अकबर खां सवाइ न पई सरे ॿुधायो ज़िंदगीअ में हुसैन जी कीअं सरहदी हूंदी। मक़तल जे किताबनि जी रवायत आहे मदीने में हिकु दफ़ो हुसैन मौला जा वधरा जे टाइम ते अली अकबर जे ईअं चेहरे ते बोसा पिया ॾिनी अकबर जी जो अखि खुली न ईअं बाबे खे भाकुर पाए चई बाबा ॾींहुं थिए हा ॾींहं जो बोसा ॾियो। हुसैन रोई फरमाइंदा अकबर ही मां कोई पहिरियों दफ़ो थोरो ई चुमण आयो हाँ तोखे तूं पालण वारी मां ज़ैनब खां पुछ मां ही रात में 8 दफ़ा तोखे चुमण लाई थो तोखे बोसा न ॾींदो आहे त अकबर मूंखे आराम न ईंदो आहे अचो कुमण लाइ बस एॾो प्यार हुयो हुसैन जो अकबर सां। इन अकबर जॾहिं मैदान ॾे अकबर खे मोकिलियो हूंदे हुसैन जी हालत छा थी अज़ादारो मोमिनो जॾहिं शहीद जा सिर खणी शाम जे बाज़ार जे पासे ॾे शकील कल्ब हलिया न ये शहीदन कई दिन जो तमाशो ॾिसण जे लाइ ईसाई 24 औरतूं तमाशो ॾिसण जे लाइ आयूं औरतूं ॾिसंदियूं जीअं जो हिकु ज़ईफ़ औरत जी अली अकबर जे चेहरे ते नज़र पई न ॾिसी करे चए थी हलो हिते ज़ुल्म थियल आहे जेको हे जवान आहे शायदि हिन जी मां हिन जे मरी वञण खां पहिरियों मरी वई पोयों आवाज़ आहे ईसाई औरत ताना न ॾे मां त अकबर जे कातिलनि सां सफ़र कंदी थी और ताना न ॾे मां त अकबर जे कातिलनि सां सफ़र कंदी थी अचो ख़ुदा तव्हांजी इबादत क़बूल फरमाए। हिकु दफ़ो साइण लैला ऐं साइण ज़ैनब पाण में गॾु वेठियूं ईअं साइण लैला रोई चवंदी साइण ज़ैनब माशर जे मैदान में वधि जेका शइ मूंखे वधीक यादि ईंदी ख़बर थी कहिड़ी ॾुख आहे कहिड़ो ॾुख आहे। साइण ज़ैनब फरमाए थी भाॼाई तोखे हुसैन जी शहादत वधीक यादि ईंदी। साइण फरमाए थी हुसैन जो गम वधीक आहे उन खां वधीक ॿियो गम आहे जेको वधीक मूंखे यादि ईंदो। साइण फरमाए थी पोइ गाज़ीअ जा बाज़ू यादि ईंदई। साइण फरमाए थी गाज़ीअ जो बि
खेमन में शिविर जो अचण याद ईंदई असांजा मुर्गा लुटण याद ईंदई साईं फरमाती उन्हनि जो बि दर्द आहे पर अञा ॿियो दर्द आहे साईं ज़ैनब फरमाती भाॼई पोइ पाण ॿुधाए उहो कहिड़ो ॾुख अथई साईं रोई करे चवंदी माशर में इहो ॾुख वधीक यादि ईंदो जो कातिल मूंखे ॾिसे बि पियो वरी खिले बि पियो अकबर जो कातिल अकबर ॾे इशारो करे चए पियो हीउ मोॾे अकबर जो कातिल इशारा करे ॾिसी खिले बि पियो इहो अकबर जो कातिल मोॾे करबला खां शाम ताईं ॾिसे बि पियो खिले बि पियो माशर में चवंदो या अल्लाह अकबर जे कातिल खां पुछी ॾे मोॾे ॾिसी खिले छो पियो बस अज़ादारो मोमिनो जॾहिं ॾहींअ जो खूनी सिॼ मिरियो न ईअं अली अकबर मौला बाबे खे हथ में हथ वठी हिकु टिबे करबला वारीअ जे टिबे ते हाणे चवंदा बाबा जॾहिं माली जो गुल पोखींदो आहे सभु ॿूटा फल ॾींदा आहिनि हुसैन फरमाईंदा बचड़ा न के ॿूटा फल न बि ॾींदा आहिनि गुल न बि छलींदा आहिनि बाबा पोइ भला पोइ माली जी कीअं गुज़रंदी आहे हुसैन फरमाईंदा बचड़ा बसि जीअं निभंदी अथसि निभाईंदो आहे ईअं हथ ॿधी चए थो बाबा पोइ मूंखे मौत जी मोकल ॾे बाबा पोइ मूंखे इजाज़त ॾे मां तुंहिंजे दीन तां क़ुर्बान हुसैन फरमाईंदा अकबर मुंहिंजे तरफ़ां इजाज़त अथई हिकु दफ़ो वञी पंहिंजी पालण वारी माउ ज़ैनब खां इजाज़त वठी अज़ादारो मोमिनो अली अकबर पुफीअ जे झोलीअ में अची वेठो रोई फरमाईंदा अम्मा हिकु सुवाल जो जवाबु ॾे अम्मा ज़हरा तोखां अज़मत में वधीक आया तूं खां वधीक इहे साईं ज़ैनब बचे खे भाॻुर पाए चए थी बचड़ा इहे सुवाल तोखे कंहिं सेखारिया आहिनि मुंहिंजी माउ मूंखां वधीक अफ़ज़ल आहे चई अम्मा जेकॾहिं तुंहिंजी माउ तोखां अफ़ज़ल आहे ज़हरा जे बचे ते ॾुखियो वक़्तु अची वियो अथई अम्मा इजाज़त ॾे तुंहिंजो बचड़ो ज़हरा जे बचे ते क़ुर्बान थी अजरुकुम अल्लाह बस अज़ादारो मोमिनो मुख़्तसिर कयां सोणो अकबर खे तयार करे हुसैन घोड़े ते सवार कयो अज़ादारो मोमिनो हुसैन मौला